वेलकम बैक नाज़रीन। टिपिकल टॉक में खुदन सिपाही असां सां गॾु आहे, इन सां ॻाल्हियूं ॿोलियूं जारी आहिनि। साईं, पुलिस जो कमु आहे ख़िदमत आवाम जी, तव्हां केतिरी ख़िदमत कई आहे आवाम जी? बाक़ी ॾिसे छा थो, ख़िदमत न इहो छा आहे, हर हिकु माण्हूअ खे सिक्योरिटी ॾिनी वेठा आहियूं। अलाह जी महिरबानी आहे, मूंखे हिन ड्यूटी में अॼु 25 साल आहे। या 25 साल थी विया आहिनि पूरा मूंखे। ऐं को माण्हू चई वञे अगरि मां हुन खां रुपयो वरितो हुजे त, को बि माण्हू अहिड़ो जेको साम्हूं खणे थो रुपयो, मां अॼु जो अॼु जेको आहे हे डंडी तुंहिंजे हवाले, मां वर्दी हिते लाथियो हले वेंदुसि। अच्छा, भला जॾहिं बम जो इतला मिलंदो आहे तव्हांखे पुलिस खे, त उन वक़्तु तव्हां छा कंदा आहियो? बम फाटण जो इंतज़ारु कंदा आहियो या उनखे डिस्पोज़ करण जो को तव्हां वटि औज़ार हूंदा आहिनि? हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, बम डिस्पोज़ल वारा असां न आहियूं जो असां हुते यकदमि वञूं, जो असां वटि अहिड़ा औज़ार आहिनि। हाणे उहे जेके बम डिस्पोज़ल वारा आहिनि उहे अलॻि आहिनि। अच्छा, हाणे जेसिताईं असांखे इतला मिलंदो असां ज़ाहिर माण्हुनि खे रुॻो परे कंदासीं त भाउ परे थी वञो त इतला आहे माण्हू, पर माण्हू वरी अहिड़ा बि आया जो अॻिते वेंदई, ज़ोरी अॻिते वेंदई, जिते बम जो उते वञी जेको आहे नंढा नंढा ॿार बि उठिया अचो तो ॾिसो अची करे बम खे कीअं थो फाटे। यार माण्हुनि खे सम्झायो, भला थोरो इहा अवेयरनेस ॾियो माण्हुनि खे। तव्हांखे थाणे ते ड्यूटीअ में मज़ो ईंदो आहे करण में या कंहिं वज़ीर सां प्रोटोकॉल में? हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, वज़ीर वज़ीर आहे, सिपाही सिपाही आहे, बादशाह बादशाह आहे, सिपाही सिपाही आहे, वॾेरो वॾेरो आहे, सिपाही सिपाही, एसपी एसपी आहे, सिपाही सिपाही। जंहिंजी ड्यूटी हूंदी किथे असां ख़ुशि हूंदासीं, ड्यूटी निभायूं था पिया। न, पर तव्हां जॾहिं मिनिस्टर सां कंहिंसां प्रोटोकॉल में हूंदा त तव्हांखे ख़र्ची पाणी बि मिलंदी रहंदी आहे, सुठी मानी बि सुठी मिलंदी आहे, उन्हनि सां गॾु हूंदा हो, ड्यूटी बि थोरी हूंदी आहे। मानी कहिड़ी बि पंहिंजे घरों खाराईंदो आहे। हर ऑफिसर एसपी हुजे, DIG हुजे, जहिड़ो ऑफिसर हुजे, उन्हनि खे हूंदी आहे दावतुनि जूं, जिते खां दावतूं ख़ुशामदी माण्हू पिया आहिनि, पुलिस ऑफिसरनि खे दावतूं कंदा आहिनि। असां ॿाहिरों ईअं तोहा थिया वेठा आहियूं मोबाइल में, जेकी मानी बची सची ईंदी मोबाइल में खणी उहा खाईंदासीं। अच्छा, ऑफिसरनि जो रवैयो कीअं हूंदो आहे हेठि स्टाफ सां, जीअं सिपाहियुनि सां या ॿियनि सां? ऑफिसर रवैयो हूंदो आहे जीअं मौजू आहे तोसां, लूसी पाण मुतवरो सम्झी प्रोग्राम में बेवकूफ़ माण्हू हिते वठी छा था ॻाल्हायो तव्हां? इहो रवैयो हूंदो आहे ऑफिसरनि जो। अच्छा, तव्हां माफ़ु कजो, इहो रवैयो हूंदो आहे उन्हनि जो असां सां। ऑफिसर जो रवैयो तव्हां सां ईअं? हा, पर हाणे सभु ऑफिसर त अहिड़ा न हूंदा, SP DIG, कुझु ऑफिसर चङा बि आहिनि जो पुलिस डिपार्टमेंट में, जंहिंजे करे पुलिस डिपार्टमेंट हले थो। भला आहिनि चंद माण्हू। कहिड़ा कहिड़ा? जंहिंसां मां ड्यूटी कई आहे। कंहिंसां कंहिंसां? साईं सनाउल्लाह अब्बासी हिन वक़्तु DIG आहे उहो, साईं जेको आहे सो AD ख्वाजा साहिबु उहो, बशीर मेमण साहिबु, साईं जेको आहे साईं रखियो मीरानी साहिबु, ऐं जेको आहे DIG साहिबु, ऐं SP जेको आहे मंसूर मुगल, उहो जेको स्पेशल ब्रांच में जेको जी जी उन सां मां ड्यूटी कयो। मंसूर मुगल साहिब जो फर्ज़ ड्यूटी आहे भला, ऐं सिपाह जो माना ख़्यालु रखण वारा माण्हू। अच्छा, बचनि वांगुरु ॾिसणु घणा SP ॾिठा अहिड़ा जो बाक़ी ईअं मां त ॿुधायां त थोरी सिपाही चवंदो त ख़ुदकुशी कयां वञे, हल्दी मोबाइल मां लही वञा, धकु लॻे रोड ते मरी वञा। SP निसार चन्ने साहिब सां बि तव्हां रहिया हो कॾहिं? निसार चन्नो साहिबु त वरी सफ़ा महबूब माण्हू। अच्छा, बाक़ाइदे सिपाही त सिपाही आहे, माना तव्हांखे कॾहिं कॾहिं एतबार न ईंदो त SP आहे। अच्छा, हा, एॾो एॾो माना मोहबत, माना उनजो रवैयो ईअं न हूंदो आहे जीअं तव्हां सवेर मूं सां ॻाल्हायो, रवैयो न हूंदो आहे हुनजो। ॿियनि जो हूंदो आहे। हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो न, उहे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, जेके माण्हू जेके आहिनि सो उन्हनि खे हालातनि जी ख़बर आहे पुलिस वारनि जी, हिकिड़े सिपाही जी, उहे ऑफिसर ईअं न कंदा आहिनि। अच्छा, हाणे मैसेज अचे थो पियो, शायदि केरु प्रोग्राम ॾिसे थो। अच्छा, हा, पुलिस वारा त घणे क़दुरु तव्हांजो प्रोग्राम इहो ॾिसंदा हूंदा। भला इहो ॿुधायो, तव्हांजी तरक़ी छो न थी सघी आहे, या हिन जी वजह छा आहे? तरक़ी कीअं थींदी मुंहिंजी? मां न को सियासी पार्टी मां आयो आहियां, न को मूंखे वॾी सिफ़ारिश आहे, ऐं न को मां जेको आहे को बेईमानी कई आहे। भला इहो ॿुधायो त पुलिस मां रिश्वत कॾहिं ऐं कीअं ख़तमु थी सघे थी? इन जो को हल आहे? इन जो हल हिकिड़ो आहे। कहिड़ो? जीअं मां सिपाही, मुंहिंजी 15,000 पघार आहे, सॼो ॾींहुं मां ड्यूटी कंदो आहियां, सुबुह खां वठी शाम थी वञे, राति कॾहिं कॾहिं ट्रिपल ड्यूटी ते 3 ॾींहं असां बीठा हूंदा आहियूं पुल ते, ईअं बीठा भले या बुखे पेट ते हुजूं, पर बंदूक असांजे कुल्हे ते हूंदा, बीठा हूंदासीं। 15,000 पघार आहे, रिश्वत कीअं ख़तमु थींदी? हा, माण्हू उते बीठो आहे थियो, पोइ हिते जेको आहे केरु मुंहिंजे घर ॾटो पुॼाईंदो? मां तोखे ॿुधायां त अगरि मुंहिंजी 60,000 पघार हुजे, हिकिड़े माण्हू जी 60,000 पघार हुजे, ॿिया सिपाहियुनि जी 60,000 पघार कयो, मुल्क में जुर्म थी वञे, मुंहिंजो नालो तूं पाण ते रखजांइ। भला पुलिस जो मुस्तक़बिल छा आहे? पुलिस वारनि जो कुझु बि न आहे। पुलिस वारनि जे लाइ, सिपाहियुनि लाइ कंहिं सोचो बि न आहे। हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधायां, CM साहिब वटि समरी पई आहे पघार वधाइण वारी, सिर्फ़ु साइन इन करे नथो करे त हू चवे थो त पुलिस वारा ईअं ई घणो कमाइनि था, हुनजी पघार छो वधाइजे? ॾिस, इहा सोच आहे हिकिड़ी, इन सोच खे ख़तमु करिणो आहे।
ॿियनि ॿारहनि मुल्कनि जा जेको आहे मिसाल ॾींदा आहिनि, मां तॾहिं हिन मिसाल खई थो उतां ॾंडी त ॿारहें मुल्क में ॾंडी हूंदी आहे, हिकिड़े सिपाही खे 10,000 माण्हुनि खे कंट्रोल कंदा, छो न कंट्रोल करे, लखु लखु उन्हनि जी पघार हूंदी आहे, छो न कंट्रोल कंदा, गाॾियूं उन्हनि खे सहूलियतूं, घर उन्हनि खे, सिपाही वीचारो रहे बि किराए ते, 2 शादियूं थियल, 10 12 ॿार उनखे, ऐं पोइ बि चवंदा असां रुश्वत वठूं। अड़े तव्हां रुश्वत नथा खाओ, तव्हां करे को ईमानदारी सां बिल पीआरियो बिजली जो, तव्हां करे गैस जो बिल पीआरियो आहे, हा कुंडा हणंदा चोरी, इहा रुश्वत न आहे। जेकॾहिं मां 15 रुपया 10 रुपया वरिता त इनखे तव्हां रुश्वत था चओ। तव्हांखे ख़बर आहे तव्हांजे लाइ असां सॼो ॾींहुं पीअंदा आहियूं, तव्हांजी सिक्योरिटी कंदा आहियूं। जॾहिं VIP मूवमेंट गुज़रंदी आहे त असां सॼो ॾींहुं बीह करे तव्हांजी सिक्योरिटी कंदा आहियूं। ऑफिसर जी सिक्योरिटी कंदा, जेके तव्हांजे मथां वॾा ऑफिसर रखियल आहिनि, जेके तव्हांजी निगरानी कंदा पिया। तव्हांजे लाइ आवाम जे लाइ असां जेको आहे तव्हांजी ख़िदमत में ॾींहुं राति बीठा आहियूं। तव्हांजी 80,000 पघार, पोइ बि अलाउंस लाइ जेको आहे फंडनि लाइ तव्हां हड़तालूं कंदा, पोइ बि तव्हांजी हड़ताल खे बि असां कंट्रोल कयो। हिकु ॾींहुं जी मां ॻाल्हि ॿुधायां थो तव्हांखे, मां VIP ड्यूटी में बीठो हुउसि, मुंहिंजी माउ जेको आहे मरी वई। VIP मूवमेंट हुई, सदर साहब अचे थो, मुंहिंजी माउ मरी वई, मां हुनखे कंदो रहियुसि, 3 ॾींहं पूरी ड्यूटी लॻली, मां हुनखे कुलो न ॾेई सघियो। छा आहे यार, हितां जे लाइ पोइ बि रिश्वतखोर असांखे तव्हां चओ था। ॿी हिकिड़े जलसे ते मुंहिंजी ड्यूटी लॻल हुई, 4 ॾींहंनि लाइ मूंखे चयो त जेकॾहिं तूं ड्यूटी न कई त तोखे नौकिरी मां कढियो वेंदो। नंढा नंढा मुंहिंजा ॿार, मुंहिंजो पुटु बुखार में सड़के पियो, मुंहिंजो पुटु बुखार में हुयो, मां हुनखे इलाज लाइ पैसा न हुया त मां हुनखे ॾेखारिया वई अस्पताल में। हिकिड़े पुलिस वारे जो पुटु बीमार आहे, उनखे केरु खणी नथो वञे अस्पताल, मुंहिंजी ड्यूटी जलसे में लॻल आहे 3 ॾींहंनि खां, मुंहिंजो पुटु तड़पी तड़पी मरी वियो। अड़े पोइ बि तव्हां असांखे चओ था असां रिश्वतखोर आहियूं, तव्हां रिश्वतखोर कोन आहियो। अड़े कॾहिं आहियूं तव्हांखे हेॾा बंगला, हेॾियूं गाॾियूं, तव्हां छा हुयो अॼु, छा आहियो? असांखे चओ था पुलिस वारे खे त असां रिश्वतखोर आहियूं, तव्हांजे करे असां पंहिंजी माउ मरी वई मुंहिंजी, तव्हांजी ड्यूटी जे करे मुंहिंजो पुटु जेको आहे गुज़ारे वियो, तव्हां असांखे चओ था रिश्वतखोर आहियो। तव्हांजे लाइ ॾींहुं राति ड्यूटी कंदा आहियूं। बमनि में मुंहिंजो भाउ मरी वियो हिकिड़ो बम धमाके में, तव्हांजी ड्यूटी कंदा त माण्हुनि जे जलसे में केरु बम धमाको न करे। ऐं असांखे तव्हां चओ था वेही असां सां इंटरव्यू थो करे हिते वेही त जेको आहे तव्हां रिश्वत खाईंदा, हा खाईंदा रिश्वत, सिर्फ़ु 10 रुपया 5 रुपया, कंहिं ग़रीब खे माराए क़तल कराए असां लखे करोड़े रुपया न ठाहिया आहिनि। वञी ॿुधायो ऑफिसरनि खे, कॾहिं मूंखे भली जा ड्यूटी मां इहो सच ॻाल्हाईंदो रहंदुसि, तव्हांजो ॻाल्हाईंदो रहंदुसि मां सच। जज़्बात जेके आहिनि इहे हिन वक़्तु 15,000 पघार ॾेई करे चए थो त ईमानदारी सां ड्यूटी कर। पुलिस जी आला क़यादत बि, ऐं थी सघे थो त वज़ीर आला साहिब ॾिसंदो हुजे ऐं तव्हांजा इहे जज़्बात ॾिसी उन समरी ते साइन करे छॾे तव्हांजी पघार वधाइण वारी, त छा हिन जो हल सिर्फ़ु इहो आहे त पुलिस जूं पघारूं वधाइजनि, उन खां पोइ हुन में रिश्वत ऐं करप्शन ख़तमु थी सघे? पुलिस छा पुलिस जूं पघारूं वधाईंदा, बसि सिर्फ़ु एतिरो आवाम खे एतिरो आहे त उनजी इज़त कयो, पुलिस वारे जी हिकिड़े सिपाही जी इज़त कयो, तव्हांजी ड्यूटी में बीठो आहे, तव्हांजी ख़िदमत लाइ बीठो आहे। साहबनि जी मर्ज़ी आहे, वज़ीर आला साहब जी, वज़ीर आज़म साहब जी, नवाज़ शरीफ़ जी मर्ज़ी आहे, असांजी पघार वधाए सघे थो। ॿियनि मुल्कनि में, ॿियनि सूबनि में जिथे किथे पघार वधियल आहे, सिर्फ़ु सिंध सूबे में पघार छो घटि आहे? सिपाही जी पघार 15,000, ड्यूटी करे इस्लाम बि उनजे मथां त रिश्वत थो वठे। नाज़रीन, टिपिकल टॉक में ख़ुदनि सिपाही जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं। यार प्रोग्राम पोइ बंदि कर, मूंखे इजाज़त ॾियो, ड्यूटी ते वञिणो आहे। तव्हांखे इजाज़त आहे, प्रोग्राम बि हाणे उहे ख़तमु थिए पियो। ख़ुदनि सिपाही जूं ॻाल्हियूं तव्हां ॿुधियूं नाज़रीन, उनजा जज़्बात बि तव्हां ॾिठा, उन्हनि जी इहा ई हिकिड़ी इल्तिजा बि सम्झो तव्हां, उन्हनि जी सलाह बि मशवरो बि इहो ई सम्झो त पुलिस मां करप्शन ऐं रिश्वत तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं पुलिस जूं पघारूं सुठियूं थींदियूं। पुलिस जूं पघारूं सुठियूं कयो, उनखां पोइ बि जेकॾहिं पुलिस रिश्वत वठे या करप्शन करे, उनजो हल पोइ छा आहे? इन जो सुवाल मां तव्हां ताईं छॾे थो वञा, आवाम ताईं। टिपिकल टॉक में मूंखे ॾींदा इजाज़त, वरी मुलाक़ात थींदी। अल्लाह वाहे।